अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असां अॼु हिकिड़े निजी स्कूल अंदरि मौजूदु आहियूं जिते ॿारनि खे मुख़्तलिफ़ हवालनि सां तालीमी मैदान में कॉम्पिटिशन जहिड़ो हिकिड़ो तयारु कयो पियो वञे। उन में मासूम ॿारनि खे हर हवाले सां तालीम ॾियण जी दावा कई वई आहे। उनजो इहो चवणु आहे त ख़ासि तौर ते हिन निजी तालीमी इदारे में साइंसी हवाले सां ॿारनि खे वधीक अवेयरनेस ॾिनी पई वञे। बायोकेमिस्ट्री आहे, उनजे हवाले सां वधीक मालूमात ॾिनी पई वञे। केमिस्ट्री, फिज़िक्स, मुख़्तलिफ़ सारा उन जा जेके हुजनि था शोबा, उन्हनि में उनखे घणी ॼाण ॾियण जी ॻाल्हि कई वई आहे। उते उन्हनि ॿारनि पारां मुख़्तलिफ़ इंसानी उज़वनि जा मॉडल्स ठाहिया विया आहिनि। उन ज़रिए उन्हनि ॼाण वरिती आहे पंहिंजे उस्तादनि खां। उन्हनि पंहिंजा मॉडल्स ठाहे हिते पूरी डिस्प्ले लॻाई आहे। समूरी जो समूरी ॼण हिकिड़ी का गैलरी सजाई वई आहे। हलंदासीं हिन स्कूल जी इंतिज़ामिया सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं हिते जेके ॿार आहिनि जिन मॉडल्स ठाहिया आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं त हुननि खे इन हवाले सां केतिरी ॼाण ॾिनी वई आहे, हू केतिरो अवेयर आहिनि ऐं हिन तालीम मैदान में केतिरा अॻु भरा आहिनि। तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं को निजी इदारो ई बहितर तालीम ॿारनि खे ॾिए थो त इहा बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अहिड़ी तरह सां सरकारी इदारनि खे बि अहिड़ी तरह सां हिकिड़ी विख वधाइणु घुरिजे त जीअं तालीमी मैदान में ई पुठिते पयल सिंध अॻु भरी थी सघे। नाज़रीन, ॿारनि पारां ठाहियल ही हिकिड़ी गैलरी जंहिंमें मुख़्तलिफ़ इंसानी उज़वनि जे हवाले सां उहे मॉडल्स लॻाया विया आहिनि। उन ॿारनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि इहे मॉडल्स कीअं ठाहिया। अदी ही तव्हां असांखे ॿुधायो त ही तव्हां छा जो मॉडल ठाहियो आहे? प्लांट सेल जो। जी, सेल जो। फेस जो? सेल। अच्छा, ही तव्हां केतिरनि ॾींहंनि में तयारु करे वरितो? ॿ टे ॾींहंनि में। तव्हांखे हिन मुतलिक़ ॼाण आहे त हिन जो छा फंक्शन हूंदो आहे, इहो कीअं बहितर रही सघे थो? जी, तव्हां असांखे ॿुधायो त कीअं बहितर रही सघे थो? ही सेलवाल आहे। सबको पहिरियों मां तव्हांखे सेलवाल जे बारे में ॿुधाईंदमि। सेलवाल ही बूटे जीव घर में बैक्टीरिया ऐं फंजाई जी सभ खां ॿाहिरीं बेजान हद आहे जेका जानवरनि जे जीव घर में मौजूदु न हूंदी आहे। ही बूटे जीव घर में घणो करे सेल्यूलोस ऐं पेक्टिन जी ठहियलु हूंदी आहे। न्यूक्लियस में मर्कज़ न्यूक्लियस जीव घर में मौजूदु अहम ऐं वाज़े बनावट आहे जेको जीव घर जी सभिनी कमनि ते ज़ाब्तो आणे थो। न्यूक्लियस हिकु बीटी नस सां ठहियलु हूंदो आहे जंहिंखे न्यूक्लियर मेम्ब्रेन चइजे थो। इन में केतिरा ई मर्कज़ी सोराख़ बेद थियनि था। इन्हनि में लॻदड़ मादो जेल भरियो हूंदो आहे। इन में तांतुरनि जहिड़ी ॾियारियुनि जी बनावट थिए थी जंहिंखे क्रोमेटिक नेटवर्क चइजे थो, जेके घड़े जी विरासत में कमु कंदा आहिनि। वैक्यूल में ख़ासि साइटोप्लाज़म खां सवाइ वैक्यूलिक क़िस्म जो पाणीअ सां भरियलु थियलो आहे। पाणी सां भरियलु थियलो आहे। बूटे जे जीव घर में केतिरा ई समूरो कुझु यादि कयो आहे या तव्हांखे प्रैक्टिकली बि अचे थो? प्रैक्टिकल बि अचे थो। असां ॾाढी सुठी ॻाल्हि। सिंध जी न्याणी ॿुधाए थी त हू सिर्फ़ु हुन रटो कोन आयो आहे, हुनखे समूरो कुझु प्रैक्टिकली बि करणु अचे थो। हिकु ॿी हिते अदी असांजी वेठी आहे। अदी, तव्हां असांखे इहो ॿुधायो तव्हां छा जो मॉडल ठाहियो आहे? ये असां राइसेल ठाहियो आहे। राइसेल केमिकल एनर्जी खे इलेक्ट्रिकल एनर्जी में तब्दील कंदा आहिनि। असल में हिन में जेके केमिकल्स हूंदा आहिनि उहे केमिकल रिएक्टिंग करे इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस कंदा आहिनि। हिननि सेल्स खे असीं ॿीहर इस्तेमालु नथा करे सघूं छो त हिन में जेके केमिकल्स हूंदा आहिनि। राइसेल कोई इंसानी उज़वो त न आहे न? न न, हे अलॻि सां हिकिड़ी जी अलॻि सां ई। अलाए हिन में जेके केमिकल्स हूंदा आहिनि जेको असां हिननि खे ॿीहर इस्तेमालु नथा करे सघूं छाकाणि हिकु दफ़ो ई इस्तेमाल में अची सघनि था। जॾहिं जिंक ऐं ग्रेफाइट इलेक्ट्रोड्स मेटेलिक वायर सां कनेक्ट कया वेंदा आहिनि त सेल अंदरि केमिकल रिएक्टिंग थींदी आहे। सेल इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस कंदा आहिनि। सभु कुझु प्रैक्टिकल करणु अचे थो? जी जी, ॾाढी सुठी ॻाल्हि। मुख़्तलिफ़ शोबनि में सिंध जूं न्याणियूं अॻु भरियूं, माशाअल्लाह। तव्हां असांखे इहो ॿुधायो तव्हां छा जो मॉडल ठाहियो आहे? वाटर साइकिल, कुकर एंड जीअं त मुंहिंजो अॼु मौज़ू आहे वाटर साइकिल छाखे चइजे थो? बादल 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 जी। बादल कीअं ठहंदा आहिनि? इहे तव्हांखे समूरी ख़बर आहे? यस सर। कीअं ठहंदा आहिनि? जीअं त अॼु मुंहिंजो मौज़ू आहे रेन वाटर। जीअं त अॼु मुंहिंजो मौज़ू आहे रेन वाटर यानी बरसाति जो पाणी। असीं ॼाणूं था त बरसाति जो पाणी अहम ज़रियनि में तव्हां कीअं ॼाणो था त बरसाति जो पाणी कीअं जुड़ंदो आहे इहे बादलनि में? जी सर, आबी बुखारात बणिजे मथे वञे थो ऐं आसमान ते उनजी सूरत में बादल बणिजे वरी ककरनि मां पाणी वसे थो। आबी बुखारा मथे जॾहिं आसमान ते वञनि था उहे बादल बणिजी वञनि था। हिकु ॿी मुख़्तलिफ़ शोबा हिते सजाया विया आहिनि। उन्हनि पारां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। मुख़्तलिफ़ मॉडल्स आहिनि। हिते ॿी हिकु निगरी साण आहे असां सां गॾु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। अदी, तव्हां छा जो मॉडल ठाहियो आहे? क्लाइमेट ऑर्गेनाइज़र। इहो छाजे लाइ हूंदो आहे? छा चइजे हिनखे सिंधी में छा चइजे? क्लाइमेट ऑर्गेनाइज़र घरड़े वारो साओ बूटो आहे। ही नासपति जी शक्ल जहिड़ो हूंदो आहे। इन जे मथे में ॿ धागे जहिड़ा वार हूंदा आहिनि जंहिंखे फ्लैजिला चइजे थो। क्लाइमेट ऑर्गेनाइज़र फ्लैजिला जी मदद सां तरंदो रहंदो आहे। इन जे चइनी तरफ़नि सां सही लोज़ ठहियल घरड़े वारी दीवार सां ढकियलु हूंदो। तव्हां काएं क्लास में आयो हिन स्कूल? 7th क्लास में आई। समूरो मॉडल तव्हां पाण ठाहियो आहे? जी सर। ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। 5th क्लास
ही ॿी हिकिड़ी मासूम निंगरी बीठी आहे सिंध जी न्याणियूं माशाअल्लाह ॾाढियूं सही आहिनि। सिर्फ़ु मौक़ो खपे, सिर्फ़ु उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे त माशाअल्लाह ठीकु ठाक उहे पंहिंजी कारकर्दगी ॾेखारे सघनि थियूं। सिंध पुठिते पयल न आहे, सिंध साबित करे छॾियो आहे त सिंध जूं न्याणियूं हर शोबे में भरियूं आहिनि। तव्हांजो छा नालो आहे? रुबाब अली। रुबाब, तव्हां असांखे ॿुधायो तव्हां छा जो मॉडल ठाहियो आहे बेटा? मां सोलर सिस्टम यानी शमसी निज़ाम जो मॉडल ठाहियो आहे। शमसी निज़ाम जो मॉडल ठाहियो आहे, माना तव्हां बिजली पैदा करे सघो था। जी। अच्छा, घणनि ॾींहंनि में तव्हां मॉडल ठाहियो आहे? हिकु हफ़्तो। हिकु हफ़्ते में तव्हां ठाहियो आहे? तव्हां पाण अकेले ठाहियो आहे? जी, मुंहिंजी ॿिनि फ्रेंड्स बि हेल्प कई आहे मुंहिंजी। घणियूं तुंहिंजी फ्रेंड्स बि हुयूं तोखे हिन मॉडल ठाराइण में गॾु? घणियूं ॼणियूं हुयूं? 2 हुयूं। माना तव्हां 3 छोकिरियुनि इहे गॾिजी करे इहो मॉडल ठाहियो आहे। भला इहो कीअं शमसी तव्हां कीअं ठहंदी आहे? शमसी निज़ाम सोलर सिस्टम यानी शमसी निज़ाम भी कायनात जो हिकु हिस्सो आहे। शमसी निज़ाम हिकु सिज ऐं 9 प्लैनेट्स यानी ग्रहनि सां मिली करे ठहंदो आहे। इहे 9 प्लैनेट्स यानी ग्रह सिज जे चौधारी गर्दिश कंदा आहिनि, जंहिंमां पहिरियों आहे मरकरी यानी अताद, इन खां बाद ईंदो आहे वीनस यानी ज़ोहरा जेको हॉटेस्ट यानी गरम सयारो हूंदो आहे। इन खां बाद ईंदी आहे अर्थ यानी ज़मीन जंहिं ते हज़ार रहूं था, ऐं इन खां बाद ईंदो आहे मार्स यानी मरीख, ऐं उन खां बाद ईंदो आहे जुपिटर यानी मुश्तरी, ऐं उन खां बाद ईंदो आहे सैटर्न यानी ज़हल, ऐं उन खां बाद ईंदो आहे यूरनस, पोइ ईंदो आहे नेपच्यून जेको सभ खां कोल्डेस्ट, इन खां बाद आख़िरी ऐं नंढो प्लैनेट प्लूटो आहे जेको सिज जे घणे मुफ़ासिले ते आहे। ॾाढो सुठो, ज़बरदस्त, ॾाढी ज़हीन मासूम निंगरी। उनखे ही मॉडल ठाहिण में पंहिंजी 2 जेके दोस्त छोकिरियूं आहिनि उन्हनि जी मदद हासिलु हुई। उन्हनि हिकिड़े हफ़्ते जे अरसे में उहो समूरो मॉडल ठाहियो आहे। न सिर्फ़ु मॉडल ठाहियो आहे पर उनखे इन मुतलिक़ पूरी ॼाण बि आहे। हलंदासीं हिते लॻायल मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि, मुख़्तलिफ़ मॉडल्स आहिनि, ॿिनि शागिर्दनि हलंदासीं त इंसानी उज़वनि जे हवाले सां जेके मॉडल्स ठाहिया विया आहिनि उन्हनि मुतलिक़ उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो छा नालो आहे आदि? साहिबा गुलाम रसूल मंजू। तव्हां आदि मूंखे ॿुधायो त तव्हां ही छा जो मॉडल ठाहियो आहे? मां माइक्रोमीटर स्क्रू गेज ठाहियो आहे। माइक्रोमीटर तमामु नंढो मीटर में जेकी शइ मैयर कई वञे। माइक्रोमीटर स्क्रू गेज हिकु अहिड़ो औज़ार आहे जंहिंजे ज़रिए असां नंढी मां नंढी शइ खे मैयर करे सघूं था, जीअं त 0.01 सेंटीमीटर ताईं बि असां मैयर करे सघूं था। जॾहिं असां मैयर कंदा आहियूं त स्पैंडल ऐं एनवेल जे विच में असां कंहिं शइ खे रखी करे मैयर कंदा आहियूं ऐं इनखे रिचेट खां रोटेट कंदा आहियूं, ऐं इनखे असां गैर ज़रूरी रोटेट न कंदा आहियूं, जीअं त ए ऐं बी जे विच में रोटेट कंदा आहियो। रिजेक्ट छा हूंदो आहे? रोटेट त ठीकु आहे, सर्किल में घुमंदो आहे। रिचेट खां रोटेट कंदा आहियूं। सर जो नेम रिचेट आहे, हिकु रोटेट कंदा आहियूं त हुनमें जीअं गैर ज़रूरी दबाव न पवे ऐं जेका असांखे मैयर करण में ख़बर पवंदी आहे त थंबल ऐं स्लीव जे ज़रिए ख़बर पवंदी आहे त केतिरी शइ जी केतिरी माप आहे, ऐं जेको इहो औज़ार आहे यू शेप में हूंदो आहे। ही कहिड़े कमु अचे थो? सर काई बि शइ खे नंढी मां नंढी जेके शइ हुजे उनखे मैयर करण में कमु अचे थो। जीअं त हॉस्पिटल्स में बि इहे इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि, जे इंसान जे जिस्म मां जेके पथरियूं निकिरंदियूं आहिनि उन्हनि खे बि इहे मैयर करण में इस्तेमालु कयो वेंदो आहे। तव्हां हे मॉडल केतिरे ॾींहंनि में ठाहियो आहे? सर 2 डेज़, 2 ॾींहंनि में। तव्हां अकेले सिर्फ़ु ठाहियो आहे? सर मूंसां गॾु हिकिड़ी ॿी बि आहे। तव्हां हिकु ॿी दोस्त छोकिरी जी मदद सां हिकिड़े घणनि ॾींहंनि में ठाहियो आहे? सर 2 ॾींहंनि में। 2 ॾींहंनि में? जी सर। ज़बरदस्त, सिर्फ़ु 2 ॾींहंनि में 2 छोकिरियुनि ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो मॉडल तयारु करे वरितो आहे। हलंदासीं ॿिए शोबे ॾांहुं। हिकु ॿियूं नीगरियूं जन पारां दिमाग़ जो मॉडल ठहियो वियो आहे। इंसानी दिमाग़ उहो कीअं कमु कंदो आहे, उहो केतिरो फाल हुजे त इंसानु तंदुरुस्तु हुजे थो, उन मुतलिक़ हिकिड़ो मॉडल ठाहियो वियो आहे नीगरियुनि पारां। उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि उहो मॉडल केतिरे ॾींहंनि में ठाहियो आहे ऐं उन्हनि खे उन मुतलिक़ केतिरी ॼाण आहे। तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हां ही मॉडल केतिरे ॾींहंनि में ठाहियो आहे? हमने ये 2 दिन में बनाया है। 1 वैसे हमने ये तव्हां बि हिन सां ठाहिण में गॾु हुयो? यस। घणनि ॾींहंनि में ठाहियो आहे? 1 वीक। 1 वीक ठाहियो आहे। यस सर। अच्छा, केतिरियूं छोकिरियूं हिन में शामिल हुयो तव्हां ठाहिण में? 5। 5 छोकिरियुनि ठाहियो आहे? यस सर। पर तव्हांखे ॼाण आहे त इंसानी दिमाग़ तंदुरुस्त छा हुजे तो तंदुरुस्त हूंदो आहे? हुन में कहिड़ी कहिड़ी शयूं हुजनि? सेरिब्रम जे ज़रिए जेको सोचण जो याददाश्त जो सेरिब्रम जो को हिस्सो हूंदो आहे उहो सोचण में मदद कंदो आहे। सेरिब्रम जा 2 पार्ट हूंदा आहिनि, टेलिसेफ्रॉन ऐं डायनेसेफ्रॉन। टेलिसेफ्रॉन जो 2 हूंदा आहिनि सेरिब्रम ऐं सेरिब्रम हेमिस्फीयर। सेरिब्रम जो जेको टेलिसेफ्रॉन वारो हिस्सो आहे उहो वॾो हूंदो आहे, जॾहिं त में सेरिब्रम ऐं सेरिब्रम हेमिस्फीयर ॿई मौजूदु हूंदा आहिनि। फोरब्रेन मौजूदु हूंदो आहे, सोचण याददाश्त ऐं ज़हनियत में शामिल हूंदो आहे। ऐं डायनेसेफ्रॉन जो ॿियो हिस्सो आहे उहो बि फोरब्रेन जो हिस्सो आहे, उहो थालामस ते मुश्तमिल हूंदो आहे। उहो की ख़ुशी या गमी जे अहसासात खे सुञाणे थो, उहे पिट्यूटरी ग्लैंड खे काबू में रखे थो, तवाज़ुन में रखे थो, उन सां गॾु टेम्परेचर, ब्लड प्रेशर, थर्स्ट, एग्रेशन एंड हंगर खे बि तवाज़ुन में रखे थो।
मासूम नींगरियूं इन ॻाल्हि खां बख़ूबी वाक़ुफ़ आहिनि त शऊर लाशऊर तहतल शऊर उहो दिमाग़ में कीअं हूंदो आहे, समूरो सिस्टम कीअं फ़ाल हुजे थो, उहो उन मुतलिक़ माशाल्लाह ॾाढी उन्हनि खे मुकमिल तरीक़े सां ॼाण आहे। हलंदासीं कंहिं ॿिए स्टाइल ॾांहुं। गुर्दा फ़ाल हुजणु इंसान जा तमामु ज़रूरी आहिनि। गुर्दनि जो मॉडल नींगरियुनि पारां ठाहियो वियो आहे। अदी, तव्हांजो छा नालो आहे? अनमोल। बाबा, तव्हां घणनि ॾींहंनि में मॉडल ठाहियो आहे? छा जो मॉडल ठाहियो आहे? असां ठाहियो आहे एक्सक्रीटरी सिस्टम इन मैन, जंहिंमें असांजो टॉपिक आहे किडनीज़ ऐं टॉपिक हिन में किडनीज़ में असां 4 लॻियूं आहिनि ठाहिण में असांखे। केतिरियूं छोकिरियूं गॾिजी करे मॉडल ठाहियो? 4 छोकिरियूं। किडनी कीअं फ़ाल हुजे थी, मतिलबु फंक्शनल कीअं हुजे थी? इनमें जीअं असां पाणी घटि पीऊं था, असां जीअं डॉक्टर असांखे चवनि था त पाणी घणो पीओ, पर असां नथा पीऊं त उन वजह खां असांजी किडनी फ़ाल थी वञे थियूं। केतिरो पाणी रोज़ानो पीजे त किडनी मुकमिल तौर ते फंक्शनल हूंदी? 12 खां 14 गिलास ताणी एतिरा ज़रूरी आहिनि असांजे पाणी। 12 खां 14 गिलासनि जो किडनी खां पाणी जो पास थियणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं किडनी शट छो थी वेंदी आहे? कीअं मतिलबु? किडनी बंदि थी वेंदी आहे न, जी। त पाणी पास न थींदो आहे। जी। उहो छो थींदी आहे शट? उहा असां कुदरती बि हूंदी आहे कोई शइ, मतिलबु उन वजह खां असां किडनीज़ बंदि थी वेंदियूं आहिनि। इन करे असांजो पाणी जेको आहे न थींदो आहे, पास न थी सघंदो आहे। इन करे उन्हनि जे फेल्योर हुअण जो पाणी जो घणो न पीअण ई हूंदो आहे, या के ॿिया सबब बि थियनि था? पाणी न पीअण बि हूंदो आहे ऐं ॿिया सबब बि थी सघनि था उनमें। पाणी न पीअण बि ज़रूरी आहे, अगरि कोई पाणी नथो पीए त उनजा बि थी सघनि था इनमें। नींगरियूं गुर्दनि जे हवाले सां अवेयर आहिनि त पाणी थोरो पीअण सां किडनी फेल्योर थी वेंदी आहे, किडनी शट थी वेंदी आहे, पाणी जो गुज़र उतां न थींदो आहे, त मुख़्तलिफ़ मसइलनि जो इंसानु शिकार थी वेंदो आहे। इंसानी जिस्म जा मुख़्तलिफ़ हिसा, इंसानी जिस्म कीअं बहितर तरीक़े सां तंदुरुस्त रखी सघिजे थो, उन मुतलिक़ नींगरियुनि पारां हिकिड़ो मॉडल ठाहियो वियो आहे। तव्हांजो छा नालो आहे अदी? ज़फ़ूल बिरोई। तव्हां इहो ॿुधायो त ही इंसानी जिस्म आहे, बॉडी आहे इंसान जी, इन जा केतिरा हिसा? आई थिंक पता तो है लेकिन कंफर्म नहीं है। ही भला तव्हां मॉडल केतिरे ॾींहंनि में ठाहियो आहे? 4 दिनों में। केतिरनि छोकिरियुनि गॾिजी ठाहियो आहे? 4। 4 छोकिरियुनि जी गॾिजी ठाहियो आहे। जी। उन मुतालिक़ ॼाण आहे त इंसान जो जिस्म कीअं तंदुरुस्त रही सघे थो? उनके सेहत से, हर जिस चीज़ डॉक्टर्स कहते हैं जैसे हमें जो चीज़ खानी चाहिए उससे ही सेहत बनती है, तो फ्रूट्स खाना टाइम पे खाना चाहिए, क्योंकि अगर वो टाइम पे नहीं खाना चाहिए तो कमज़ोरी भी हो सकती है, वीकनेस होती है ज़्यादातर गर्मियों में, क्योंकि ज़्यादातर गर्मियों में पानी पिया जाता है और ये हर इंसान को ज़्यादा पानी पीना चाहिए, क्योंकि उसके सेहत के लिए बहुत तंदुरुस्ती होती है उन्हें और ज़्यादा। मजमूई तौर ते सूरत हाल बहितर। नींगरियुनि पारां मॉडल ठाहे करे कम से कम एतिरो उन्हनि पंहिंजे ॼाण जो इज़हार कयो आहे त इंसानी बॉडी में छा छा हुजे थो। हलंदासीं कंहिं ॿिए नींगरियुनि ॾांहुं त उन्हनि पारां मॉडल कहिड़ो मॉडल ठाहियो आहे, उन मुतलिक़ उनखे केतिरी ॼाण आहे। तमामु बहितरीनु एग्ज़िबिशन हिते स्कूली शागिर्दियाणियुनि पारां इंसानी जिस्म जे हवाले सां, इंसानी उज़वनि जे हवाले सां या ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्म जा साइंसी मॉडल्स ठाहे उन्हनि इन ॻाल्हि जो यकीन ॾियारियो आहे त ही साइंसी शोबे में सिंध जूं नियाणियूं कंहिं बि तरह सां पोइते न आहिनि। तव्हांजो छा नालो आहे अदी? कनीस फातिमा। कनीस फातिमा, तव्हां इहो ॿुधायो तव्हां छा जो मॉडल ठाहियो आहे? असीं फूड चेन जो मॉडल ठाहियो आहे, यानी खाधे जी ज़ंजीर। उनमें असीं इहो ज़ाहिर कयूं था जॾहिं हिकु जी तिख वण खां पंहिंजो खाधो हासिल करे था, उनखे ॿियो जानवर ॼवर खाए थो, ऐं उनजा जीअं ॾेढ जो दारो मदार मच्छी ते हूंदो आहे, मच्छी इंसान सां रोज़मर्रा जो खाधो बणिजे थी, ऐं ॿूटनि जो जानवरनि सां ऐं ॿियनि जानवरनि जो ॿियनि इन क़िस्म जो लाॻापो, इन लाॻापे असीं फूड चेन जो नालो ॾियूं था। अच्छा, भला इंसान खां अलावा जानवरनि जे खाधे जी बि तव्हां फूड चेन ठाही आहे, त जानवर खे 24 कलाकनि में केतिरे खाधे मिलण जी ज़रूरत आहे? असांखे एतिरी खपे जॾहिं असां अगरि न खाधोसीं त असां में रही नथा सघूं 1-2 ॾींहं ताईं। अगरि असां खाधो वॾी अहम शइ आहे असांजी, हिक ॿिए ते डिपेंड कंदो आहे हिक ॿिए जो खाधो। अगरि असां जेको 3 ॾींहंनि ताईं खाधो न खाई सघंदासीं त इंसानु मरी वेंदो आहे। 3 ॾींहंनि ताईं खाधो न खाइण सां इंसानु मरी वेंदो आहे? उहो भला छो, कीअं? सर हुनखे खुराक न मिलंदी न, सॼो जेको जिस्म आहे त असांजो, असां खाधो खाईंदासीं त असां रत वधंदी। हिते लॻायल एग्ज़िबिशन में बरंदड़ जबल जो मॉडल ठाहींदड़ नींगरी मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि ही मॉडल कीअं ठाहियो आहे ऐं जबल छो बरंदो आहे। तव्हांजो छा नालो आहे? ई मुंहिंजो नालो सिद्रा गुनियो आहे। सिद्रा, तव्हां इहो ॿुधायो त ही जेको बरंदड़ जबल आहे
इहो कीअं छो भरंदो आहे, छाजे करे भरंदो आहे? क्योंकि इनजे अंदरि मेटल्स बि हूंदा आहिनि, ॿिया आयरन्स हूंदा आहिनि जेके गरम थी वेंदा आहिनि, त पोइ हिन जो हिकिड़ो रस्तो हूंदो आहे निकिरण जो। ज़रूरी न आहे हिकिड़ो पहाड़ हुजे उन मां ई निकिरी सघे थो। हिकु ज़मीन जंहिंमें आयरन्स हुजनि, ॿिया मेटल्स हुजनि, उहे गरम थी वञनि, उतां बि निकिरी सघनि था। इहे मुख़्तलिफ़ जुज़ियात किथे बि हुजनि उहे ॿरी निकिरी सघनि था। सही हिकिड़ो इलाइक़ो थी सघे थो उन्हनि जो, किथे बि गरम गरम जिते मेटल्स हुजनि, आयरन्स हुजनि, हीअं असांजे हिते आम ज़मीन में नथा निकिरी सघनि, क्योंकि हिते असांजी ज़मीन ते आयरन्स ऐं ॿिया मेटल्स मौजूदु ई न आहिनि, गरम उहो मादो ई न आहे जिते निकिरे। अच्छा, हे तव्हां मॉडल केतिरनि ॾींहंनि में ठाहियो आहे? असां में काफ़ी दफ़ा ठाहियो, पोइ भॼी पए पियो, वरी असांखे ठाहियो, तक़रीबन 5 दफ़ा हिनखे ठाहियो हुयोसीं असीं। केतिरनि छोकिरियुनि गॾिजी करे ही मॉडल सर असां ॿिनि अच्छा, हिन में कहिड़ा कहिड़ा केमिकल्स शामिल आहिनि? सर असांने मिटी विधी, मिटी सां हिनखे पहिरियों ठाहियो, पको कयो, पोइ हिनखे असां बोतल ॾिसो था न विझी आहे, जीअं असां हिन में अगरि विझूं त उहो निकिरी अचे मटीरियल, ऐं हिन में जॾहिं पको थी वियो पोइ असांखे थोरो कलर कयोसीं। हिन साइंसी एग्ज़िबिशन में लॻायल हिकु नेगरी पारां मॉडल साॻे स्कूल जी शागिर्दाणी हुन सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि ही मॉडल केतिरे ॾींहंनि में ठाहियो आहे, ही छा जो मॉडल आहे ऐं हिन खे ठाहिण जे लाइ कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत पई उन्हनि खे। तव्हांजो छा नालो आहे? मुंहिंजो नालो बख़्तावर रिंदा ऐं मां 9th स्टैंडर्ड मां, असांजो ग्रुप सी आहे, असां शाह लतीफ़ पब्लिक सेकेंडरी स्कूल जैकबाबाद सिंध मां तालुक़ु रखंदा आहियूं, ऐं हिनखे ठाहिण लाइ असां 6 वीक्स लॻा, पोइ असांजो सोप रेडी थी। ही छा आहे, छा जो मॉडल? सोप जो मॉडल आहे, सोप जो शॉप आहे। हिनखे ठाहिण जे लाइ कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत पई? सोडियम हाइड्रोक्साइड जंहिंखे असां कास्टिक सोडा चवंदा आहियूं, ऑयल ऐं वाटर जे लाइ ज़रूरत। केतिरनि छोकिरियुनि गॾिजी करे ही मॉडल ठाहियो? असां 2 छोकिरियुनि। 2 छोकिरियुनि ठाहियो। ॿिनि छोकिरियुनि इहा ॼाण हासिल करे वरिती त साबुण कीअं ठाहे सघिजे थो। तवानाई जंहिंजी मुल्क में तमामु घणी खोट, हिकु शागिर्दाणी पारां तवानाई जे हवाले सां हिकिड़ो मॉडल ठाहियो वियो आहे। उन निगरी सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि तवानाई खे पैदा करण जे लाइ कहिड़ा कहिड़ा वसीला ज़रूरी आहिनि। तव्हांजो छा नालो आहे? मुंहिंजो नालो सनाए, मां 8th क्लास में पढ़ंदी आहियां। 8वीं क्लास में तव्हां पढ़ंदा आहियो। ही छा ठाहियो आहे तव्हां? विनेगर बैटरी जंहिंसां इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस थिए। भला इन जे लाइ कीअं छा छा हुजे त जीअं सामान जी रखिया आहिनि, कॉपर वायर, नेल्स ऐं जेको LED, जॾहिं मतिलबु कॉपर वायर LED खे अटैच कंदासीं, ॿरण लॻिजे, सेल्स यूज़ कंदा आहियूं, ऐं टॉयस घर में लॻल लाइट खे ॿारींदा आहियूं, त अहिड़ी तरह हिन LED खे विनेगर बैटरी ज़रिए ऑन करे सघूं था। विनेगर बैटरी आहे जंहिंसां इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस थींदी, जॾहिं असीं हिनखे LED सां अटैच कंदासीं, ॿरण लॻंदी। जीअं असां हिन में विनेगर इलेक्ट्रोलाइट ऐं कॉपर जेके इलेक्ट्रोड्स हूंदा आहिनि। सभ खां पहिरियां असां कॉपर में जेको नेल्स में कॉपर वायर खे वेड़ींदासीं, हिन खां पोइ विनेगर में आइस ट्रे में अरेंज करे रखंदासीं, अहिड़ी रीति जो हिक ॿिए सां टकराइजी न सघनि। हे ठाहिण में केतिरा ॾींहं लॻा तव्हांखे? इनमें बसि हिकु ॾींहं में ई ठाहे सघूं था, हिते ई ठही सघे थो। नाज़रीन, ही साइंसी एग्ज़िबिशन निजी तालीमी इदारे पारां लॻाई वई आहे। उते डायरेक्टर स्कूल्स अहमद बख्श, डायरेक्टर प्राइवेट स्कूल्स अहमद बख्श भुट्टो साहब जन बि मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त हुननि हिन लॻायल ॿारनि पारां जेके मॉडल्स आहिनि, जेका एग्ज़िबिशन आहे, उन में मुख़्तलिफ़ स्टॉलनि ते वञी उन स्कूली शागिर्दाणियुनि खां ॼाण बि वरिती, उन्हनि जे ठाहियल मॉडल बाबति उन्हनि खां पुछियो बि सही त उन्हनि हिन समूरी सूरत हाल मां छा महसूसु कयो ऐं हिते पढ़ंदड़ शागिर्दाणियूं सिंध जे ॿिए इलाइक़नि जे तालीमी माहौल जे हवाले सां मैदान में उहो केतिरियूं अॻु भरियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। भुट्टो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जैकबाबाद आहियो। ही हिकिड़ो निजी तालीमी इदारो आहे, उन में शागिर्दाणियुनि पारां मुख़्तलिफ़ साइंसी मॉडल्स ठाहिया विया आहिनि, इंसानी उज़वनि जे हवाले सां ठाहिया विया आहिनि, तवानाई जे हवाले सां ठाहिया विया आहिनि। तव्हां समूरी एग्ज़िबिशन खे ॾिठो, तव्हांखे छा महसूसु थियो हिते? मूंखे आई एम वेरी प्राउड, मूंखे ॾाढो अॼु फ़ख़्रु महसूसु थो थिए पंहिंजे हिननि शागिर्दनि ते हीअ महिनत ॾिसी, त ख़ासि तौर ते जैकबाबाद खे हिकिड़ो असां में मशहूरु आहे बैकवर्ड एरिया आहे, ऐं उन बैकवर्ड एरिया में जेका आहे ही साइंस एग्ज़िबिशन या हिननि स्टूडेंट्स जी जेका मूंखे महिनत सम्झ में आई आहे, त उहा इहा ई आहे त हिते असां वटि तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे। असांजा शागिर्द तमामु जेके आहिनि ज़हीन आहिनि, सिर्फ़ु हिननि खे जेका आहे सा को मौक़ो जेको आहे सो कोन थो मिले त हू अॻिते जेके आहिनि से वधी सघनि। हिन ई जेका आहे सा नंढड़े साइंस एग्ज़िबिशन जो तव्हां जेको आहे सो मिसाल वठो,
उन जा जेके आहिनि से मां चवंदुसि त ॿ सबब जेके आहिनि से असांखे सपोर्ट कनि था। हिकु त अहिड़े जेका आहे घुट ऐं बुसट वारे माहौल में 16 डिसंबर खां पोइ जिते जेका आहे सा एजुकेशन खे बंदूक या गोलीअ जे ज़ोर ते बंदि कयो वञे, नियाणियुनि खे जेका आहे सा चयो वञे त हीअ सिर्फ़ु जेके आहिनि घर में ताऊं बुआरी कनि, पर आउं उन्हनि खे चवंदुसि हिते अची जेका आहे सा हिननि नियाणियुनि जी महिनत ॾिसनि त उन्हनि खां इहा बंदूक ई छॾाइजी वेंदी। त हेॾो मुल्क में जेको आहे त बहरान आहे बिजलीअ जो। असांजी नंढियूं मासूम शागिर्दियाणियूं हिकिड़ी जेका आहे ऑरेंज कैंडल ठाहे जेका आहे उन्हनि कयो आहे, विनेगर मां जेका आहे बिजली पैदा कई आहे। आतिश फिसां जो जेको आहे उन्हनि मॉडल जेको आहे ठाहियो आहे। ऐं उन सां गॾु तव्हां जेके आहिनि से ॿिया जेके साइड में जेके आहिनि से मॉडल्स हुया त उहे बि सॼो जेको आहे असांजे नमूनो आहे हिनखे कोई ॻाल्हि खे खणण वारो हुजे त हिन एग्ज़िबिशन मां मुल्क जा नंढा मसइला हल थी सघंदा। साईं मां जे ॻाल्हाईंदुसि त वरी मुख़्तलिफ़ इंसानी उज़वनि जे हवाले सां बि मॉडल ठाहिया विया आहिनि। हिते मासूम सिंध जूं नियाणियूं नींगरियूं जहिड़े तरीक़े सां उन इंसानी बॉडी जे हवाले सां इंसानी उज़वनि जे हवाले सां जीअं ॿुधाइनि थियूं, ॾिठो वञे त जेके MBBS करे था अचनि डॉक्टर्स, लेडी डॉक्टर्स या मेल डॉक्टर्स, भला उहे उते सिर्फ़ु वेही वक़्तु कढी ईंदा आहिनि छा? जो हिते मासूम नींगरी एतिरी ॼाण ॾिए थी, ओतिरो ॿुधाए थी। ऐं हिते वेठल जेके डिग्री वठंदड़ डॉक्टर उहे इन ॻाल्हि को वाक़ुफ़ु न आहिनि त भला मथे जेके तालीमी हाई लेवल जा जेके तालीमी इदारा हूंदा आहिनि, भले पोइ मेडिकल साइंस जा हुजनि कहिड़ा बि हुजनि, उते सिर्फ़ु इहो डिग्री ॾिनी वेंदी आहे या ॼाण बि ॾिनी वेंदी आहे। बसि चांडका जो मिसाल त जेको आहे सो मुंहिंजे साम्हूं आहे। उहो असांजे शहर जो जेको आहे सो इदारो आहे। ॿिया मेडिकल इदारा मूं जामशोरे में पढ़ियो आहियां, LMC खे बि मूं ॾिठो आहे। पर उते ईअं आहे जो जेको आहे सो सम्झो त 60% तालीम आहे त 40% जेका आहे पॉलिटिक्स आहे। उहा जॾहिं 40% पॉलिटिक्स बंदि थींदी ऐं ॿारनि खे जेका आहे सा उते जे ॿारनि खे बि उहो 100% जेको आहे उहो एजुकेशनल इन्वायरमेंट न आहे। उन में पोइ असांजी क़ौम जी बदकिस्मती आहे या असांजे मुल्क जूं जेके पॉलिसीज़ आहिनि उन्हनि में को जेको आहे शिगाफ़ आहे, जंहिंजे करे जेका आहे सा उहो उतां जेका आहे सा शुरूआती साल बाइकाटुनि में सियासतुनि में जेके आहिनि वर चढ़ी था वञनि। पोइ जॾहिं फील्ड में था अचनि आहिस्ते आहिस्ते तजुर्बे जे बुनियाद ते जेका आहे सा माना उहो पंहिंजी प्रैक्टिस शुरू था करनि। तव्हां ॿुधायो था त जेके मथे सतह जा तालीमी इदारा आहिनि उनमें 40% तालीम आहे, 60% तालीम आहे, 40% उते सियासत इन्वॉल्व आहे। पर उनजी अमली ज़िंदगी में ॾिठो थो वञे त उनजी त 20% तालीम आहे, 80% बाक़ी उन जा ॿिया शोबा इन्वॉल्व आहिनि। इन जी मूंखे ॼाण न आहे एतिरी। भला तव्हां हिन मुख़्तलिफ़ सिंध जे ज़िलनि में ख़ासि तौर ते लाड़काणे डिवीज़न जे ज़िलनि में घुमो था त सिंधी ॿोली प्राइवेट स्कूल्स में लाज़मी करार ॾियण जे हवाले सां तव्हां कहिड़ा एफर्ट्स वरिता? असां उहे मुख़्तलिफ़ स्कूल असां विज़िट कयासीं। असां उन्हनि जा उते कोर्सिस जेके आहिनि से चेक कया आहिनि। सिंधी बाक़ाइदे पढ़ाई वञे थी ऐं असां वटि उनजो जेको आहे सो रिज़ल्ट शीट्स असां वटि मौजूदु। ऐं जेके पंहिंजो कुझु इदारा आहिनि जिन जी जेका आहे सा मीडियम ई इंग्लिश आहे ऐं उन्हनि में जेका आहे सा पंहिंजो उर्दू मीडियम जीअं बहरिया जो जेको आहे सो हिते जैकाबाद में जेको वठूं मिसाल, त उन में बि सिंधी जेका आहे सा कंपलसरी तौर ते पढ़ाई थी वञे। पर ॾिसो ॿिया अक्सर करे जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि उन्हनि जा प्रिंसिपल पाण अणपढ़िया, उन्हनि जा उस्ताद जेके उते टीचर्स मुक़ररु आहिनि उहे मिडल पास बि कोन्हनि, त शागिर्दनि खे छा पढ़ाईंदा? इहो को चेक एंड बैलेंस आहे? बिल्कुलु आहे। ऐं हिते रिसेंटली जेको आहे सो 15 ॾींहं अॻु मां जेका आहे सा करे वियो आहियां विज़िट। उन में कुझु जेके आहिनि स्कूल अहिड़ा आहिनि जिन जी बिल्डिंगनि खे न दर आहिनि न दरियूं आहिनि ऐं कुझु जेके आहिनि तमामु नंढनि कंजस्टेड रूम्स में जेके आहिनि से स्कूल हलनि पिया। असां उन्हनि खे नोटिस जेको आहे सो ॾिनो आहे, तव्हां या त पंहिंजो जेको आहे सो स्कूल कंहिं सुठी बिल्डिंग में शिफ्ट कयो, जेकॾहिं जे न त तव्हांजो इहो स्कूल बंदि कयो वेंदो, छो जो असां ॿारनि जी ज़िंदगीअ जो रिस्क नथा खणी सघूं। हिननि जे इहो स्कूल अहिड़ा स्कूल हलण खां बहितर आहे त उहे जेके आहिनि बंदि थी वञनि ऐं उहो हितां जे इंतिज़ामिया सां गॾिजी इनशाला जेका बात तव्हां हिन इलाइक़नि में सवें स्कूल तव्हां जे अंडर अचनि था, केतिरा स्कूलनि जे ख़िलाफ़ तव्हां एक्शन वरितो आहे जिन में तालीमी माहौल सां गॾोगॾु उते पढ़िया लिखिया उस्ताद मुक़ररु न आहिनि, तालीमी बहितर हासिलु करण जे लाइ उते माहौल शागिर्दनि जे लाइ बहितर न आहे, कंजस्टेड स्कूल आहिनि, केतिरनि जे ख़िलाफ़ तव्हां एक्शन वरितो आहे?
हिन वक़्तु इंटरनेट स्कूलनि जे लाइ त ख़िलाफ़ु असां वरितो आहे। छा उहे सील थी विया आहिनि? उन्हनि खे असां टाइम ॾिनो आहे महीने ॿिनि जो, त तव्हां जेका आहे असां पंहिंजे वरियनि खां वठी सिर्फ़ु टाइम ॾिनो अथव? मुंहिंजी रिसेंटली पोस्टिंग थी आहे, मां जेका बाद हाणे अचणु शुरू थियो आहियां तव्हां वटि। साॻी एग्ज़िबिशन में सरकारी तालीम खाते जो आला ऑफिसर जेको ज़िले जैकबाबाद खां अलावा मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ उहिदनि ते उहे रहिया आहिनि, इलाही सीनियर आहिनि, उहे ज़िले ऑफिसर रहिया आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उहे हिन एग्ज़िबिशन जे हवाले सां पंहिंजी कहिड़ी राय ॾियनि था। मोहम्मद इब्राहिम बुलो साहब उन सां ॻाल्हाईंदासीं। इब्राहिम साहब, तव्हां महिरबानी करे ॿुधायो, तव्हां जैकबाबाद ज़िले समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ तालीमी ऑफिसर जे उहिदनि ते रहिया आहियो। हीउ हिकिड़ो निजी तालीमी इदारो आहे, हिते ॾाढी सुठी हिकिड़ी एग्ज़िबिशन लॻाई वई आहे, ॿारनि जो तालीमी मयार ॾाढो सुठो नज़र थो अचे। तव्हां हिते मौजूदगीअ में छा महसूसु कयो? नज़र भाउ जी वॾी महिरबानी। असां कुरैशी साहिब जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे पंहिंजे स्कूल में हिन प्रोग्राम में मदद कयो। हिते अची करे हीउ सॼो प्रोग्राम ॾिसी करे ॿारनि जी महिनत ॾिसी करे दिलि ॾाढी ख़ुशि थी। इन मां महसूसु थियो त हितां जा टीचर, हितां जो प्रिंसिपल जे इंतिज़ाम तमामु बहितरु आहे ऐं उहे उस्ताद पढ़ाइनि था जो ॿारनि इहे महिनत करे हीउ सॼो कुझु माहौल जोड़ियो आहे। ऐं असां उमेद था कयूं त ॿिया बि प्राइवेट स्कूल जेके असांजे ज़िले जैकबाबाद में या सरकारी स्कूल आहिनि, जेकॾहिं उहे ईअं ई महिनत कंदा त मां सम्झां थो त असांजे हिन ॿारनि में टैलेंट मौजूदु आहे। जैकबाबाद जे लाइ इहो ग़लति आहे त जैकबाबाद पोइते पयल आहे। जैकबाबाद जा सुठा माण्हू, सुठा ऑफिसर थी विया आहिनि, अञा महिनत करे CSS पास कनि पिया, डॉक्टर इंजीनियर थियनि पिया, असांजूं नियाणियूं पोज़ीशन खणनि पियूं। पर मसइलो असुलु छा आहे त महिनत जो आहे। 50% ॿार महिनत करनि, 50% उनखे उस्ताद ऐं उन जा इदारो जेको आहे त उहो सहूलियत मुहैया करे, त इनशा ताला जैकबाबाद बि पंहिंजे पूरे पाकिस्तान में सभिनीनि खां टॉप ते हूंदी ऐं असां फ़ख़ुर सां चई सघंदासीं त असांजी जैकबाबाद जा ॿार कंहिंखां बि पोइते न आहिनि। भला ॿी हिकिड़ी ॻाल्हि, सरकारी स्कूलनि में बि अहिड़े क़िस्म जे एग्ज़िबिशन्स करण जी तव्हां ज़रूरत महसूसु कयो था? हा बिल्कुलु, जैकबाबाद में हाणे बि गर्ल्स हाई स्कूल में थी, उते जेको आहे DC साहब या सभु ऑफिसर, EDO साहब जन सभु विया, उते बि नियाणियुनि जेको आहे फर्स्ट क्लास जेको आहे पंहिंजी कारकर्दगी ॾेखारी। वॾी महिरबानी। थैंक यू। हिन स्कूल जो प्रिंसिपल शौकत कुरैशी साहब जन मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। शौकत साहब, तव्हां सभ खां पहिरियां असांखे इहो ॿुधायो त हिते जैकबाबाद ज़िले अंदरि जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि, तव्हां पाण इल्मु दोस्त रहिया आहियो, अदब सां बि तव्हांजो वास्तो आहे, त सिंधी ॿोली लाज़मी करार ॾिनी वई आहे, उन ते अमल थिए थो? साईं, हाणे गुज़िरियल कुझु सालनि खां त इन शइ खे जॾहिं मीडिया में फोकस कयो वियो आहे ऐं अख़बारुनि में घणो लिखियो वियो आहे, प्रिंट मीडिया में आयो आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया में इन मसइले खे खयो वियो आहे, गुज़िरियल 2-3 सालनि खां इहो रुझान वधियो आहे। उनखां पहिरियां वाक़ई इन शइ जी घटिताई हुई। सिंधी ॿोली खे असांजा जेके इदारा हुआ उहे बिल्कुलु हिकिड़ी ॿिए दर्जे जी ॿोली सम्झी करे उनखे हैसियत ॾियनि पिया। लेकिन हाणे गुज़िरियल कुझु सालनि खां इहा शइ थी आहे त सिंधी ॿोली खे उनजी जेका जाइज़ उनजी हैसियत आहे उहा ॾियारण जी हिकिड़ी कोशिश शुरू थी आहे। भला तव्हांजे हिन तालीमी इदारे में केसिताणी तालीम ॾिनी वेंदी आहे? हीउ पंहिंजो नर्सरी क्लास खां मैट्रिक क्लास ताईं जो इदारो आहे, सेकेंडरी लेवल जो। हिन स्कूल मां ही एग्ज़िबिशन जेका तव्हां लॻाई आहे, उन जा मॉडल्स शागिर्दियाणियुनि पारां ठहियल ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी त हितां निकितल शागिर्दियाणी तव्हां सम्झो था त आराम सां मेडिकल जी टेस्ट ॾेई करे मेडिकल कॉलेज में उहा दाख़िला वठी सघे थी। बिल्कुलु, हाणे ॾिसो न तव्हां, चौथे क्लास खां वठी असांजूं ॿारड़ियूं जेके आहिनि, तव्हां पाण ॾिठो, चौथे ऐं 5 क्लास खां वठी मैट्रिक ताईं, यानी हिकिड़ो ॿारु जेको चौथे ऐं 5 क्लास में जॾहिं हुनजो ज़हन ठहे थो साइंस जे सब्जेक्ट में दिलचस्पी वठण जे हवाले सां, त तव्हां अंदाज़ो कयो त चौथे ऐं 5 खां इंटर क्लास ताईं हिकिड़ो 7-8 सालनि जो पीरियड आहे, यानी मुसलसल हुनजो ज़हन हिकिड़ो ठहंदो रहंदो। ऐं हीउ जेको साइंस सब्जेक्ट आहे, हिन ईअं सम्झो त काइनात जा जेके बि राज़ आहिनि उन्हनि समूरनि जी चाबी उहा साइंस सब्जेक्ट में आहे। तारीख़ में इमरानियात जी जेके माहिर आहिनि उहे इंसानी तारीख़ खे विराइनि था, फ़लसफ़े जो दौरु चवनि था, जादू जो दौरु चवनि था, ऐं मौजूदा दौर खे हू साइंस जो दौरु चवनि था। त साइंस हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंखे जेकॾहिं नंढी एज खां, नंढियुनि क्लासनि खां जेकॾहिं ॿार सुठे तरीक़े सां सम्झण जी कोशिशि कंदा ऐं प्रैक्टिकली उन शइ खे पंहिंजो आणींदा, त
त ज़रूरु उन्हनि जो ज़हन ठहंदो ऐं मथियनि क्लासनि में पहुची करे यकीनन जेको आहे उन्हनि जो रिज़ल्ट घणो बहितर हूंदो। हिन तालीमी इदारे में केतिरा ॿार पढ़नि था? हिन में तक़रीबन 1500 ॿार माशाल्लाह असां वटि पढ़नि था, 1500 जे लॻभॻि। ऐं तव्हांजे टीचर्स जो केतिरो तादाद आहे? अबाउट 70 to 80, 70 खां 80 टीचर्स आहिनि। 20 ॿारनि जो रेशियो असां वटि मुक़ररु थियल आहे अल्हम्दुलिल्लाह। 20-22 ॿारनि ते फ़ी टीचर असांजी एवरेज आहे, उन खां वधीक ॿार असांजे कंहिं बि क्लास में न। एग्ज़ाम जो छा तरीक़ेकार आहे? एग्ज़ाम जो तरीक़ेकार तमामु साफ़ सुथरो हूंदो आहे असांजो। उहे ॿार बीठा आहिनि, तव्हां उन्हनि खां पुछी सघो था त बाक़ाइदा ब्लॉक नंढा नंढा ठाहिया वेंदा आहिनि, 10-10, 15 ॿारनि जा ब्लॉक ठाहिया वेंदा आहिनि ऐं मुकमल बॉडी सर्च थींदी आहे ॿारनि खां। पहिरीं ॻाल्हि त उन्हनि खे असां इन्हनि शइ जो आदी न बणायो आहे नर्सरी क्लास खां वठी, यानी हू कॉपी खां अणवाक़िफ़ आहिनि असांजा ॿार 8 क्लास ताईं। बाक़ी 9th मैट्रिक में जॾहिं ॿार हितां निकिरनि था असांखां ऐं वञी सरकारी जेके सेंटर आहिनि उते वञी करे बोर्ड जा जॾहिं उते पहुचनि था, उतां जो जेको माहौल आहे उन में पोइ जेकॾहिं उन्हनि जे मथां कुझु रंग चढ़े थो, कॉपी करण जी महारत हासिल कनि था। हा, पोइ जॾहिं उहो रंग चढ़े थो उन्हनि जे मथां, उहा जुदा शइ आहे। लेकिन असां वटि हिते स्कूल जे अंदरि जेको 8 क्लास ताईं इम्तिहान वरिता वञनि था उहे अल्हम्दुलिल्लाह 100% साफ़ सुथरे तरीक़े सां ऐं बग़ैर कंहिं नक़ल जे हूंदा आहिनि। भला हिते ख़ासि तौर ते कहिड़ा सब्जेक्ट्स पढ़ाया वञनि था? सब्जेक्ट उहे जेके गवर्नमेंट जे तरफ़ां आहिनि पंहिंजो नामज़द थियल या मुक़ररु थियल, ऐं स्पेशली असां वरी उन्हनि में जेको फोकस कयूं था उहो इंग्लिश खे ऐं साइंस खे, मैथ खे ऐं पंहिंजी मदर टंग, ये 4 सब्जेक्ट असां फोकस कंदा आहियूं। बाक़ी सोशल स्टडीज़ आहे, इस्लामियात आहे ऐं नॉन मदर टंग आहे। भला कॾहिं तव्हां जो ही निजी इदारो आहे कंहिं सरकारी इदारे सां का कॉम्पिटिशन कराई आहे? सरकारी इदारनि खे अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾे, उहे अचनि, बेशक असां जेको मुक़ाबिलो करण जे लाइ तयारु आहियूं, उहे अचनि जॾहिं। भले केर बि अचे, मुक़ाबिलो करण जे लाइ तयारु आहियूं। तव्हां हिन तालीमी इदारे में लॻायल एग्ज़िबिशन जे हवाले सां समूरी सूरताल ॾिठी, हिते तालीम वठंदड़ शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल बि तव्हां ॿुधी, उन्हनि जा ठाहियल मॉडल्स बि तव्हांखे ॾेखारिया विया, मुख़्तलिफ़ मॉडल्स ठाहींदड़ शागिर्दनि जा वीचार बि तव्हां ॿुधा। उते तालीम हासिल कंदड़ छोकिरियुनि जो चवणु आहे त उन्हनि समूरो जो समूरा मॉडल्स पाण ठाहिया आहिनि। न सिर्फ़ु उहे मॉडल ठाहिया आहिनि पर उनखे मुकमिल तौर ते इन बाबति ॼाण बि आहे। हितां जी स्कूल जी इंतिज़ामिया जो बि इहो चवणु आहे त उन्हनि कतई इहो माहौल हिते ठाहिण ई न ॾिनो आहे त हिते को कॉपी कल्चर हुजे। ऐं सिंधी ॿोलीअ खे लाज़मी करार ॾियण वारे हवाले सां जेकी ॻाल्हि आहे उनखे यकीनी ते पढ़ायो वियो आहे। सिंधी ॿोलीअ खे ख़ासि तौर ते हिते पढ़ायो वञे थो त जीअं उहा ॿार पंहिंजी मदर टंग बहितर तरीक़े सां लिखी पढ़ी सघनि, मथे हली करे सिंधी ॿोली ॻाल्हाए सघनि ऐं बहितर उचार सां ॻाल्हाए सघनि। अॼुकल्ह जेके मीडियाई इदारा आहिनि उन्हनि ते बि इहा ज़िमेदारी थिए थी त ॿोली जे बिगाड़ बजाए सुधार आणण वारी सूरताल खे उजागर कयो वञे, छो जो हिकिड़ो लफ़्ज़ जो उचार ग़लति थियण सां उन लफ़्ज़ जी मानाई, उन जुमिले जी मानाई बि थी वञे थी, छो जो सिंधी तमामु हिकिड़ी वॾी वसी ॿोली आहे। ऐं ॿिया जेके सरकारी तालीमी इदारा आहिनि उन्हनि खे बि घुरिजे त अहिड़े क़िस्म जी ॿारनि खे सिंधी ॿोली बाबति ॼाण ॾियनि, पर मुख़्तलिफ़ शोबनि में उन्हनि खे अॻिभरो करनि। ऐं हिते पढ़ंदड़ शागिर्दनि इहो वाज़िह करे छॾियो आहे त सिंध तालीमी मैदान में कंहिं बि हवाले सां पोइते न आहे, जैकबाबाद पुठिते पियल इलाइक़ो न आहे, हिते बि तालीम काफ़ी अॻिभरी आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।